प्रोग्राम ही आहे सिंध में सखर मां आऊं आहियां अवां जो मेज़बान शाहिद चनो। एशिया जी वॾे में वॾो नहरी निज़ाम सखर बैराज जे साॼे कप ते सिंध जो तारीख़ी ऐं 3 नंबर वॾो शहर सखर में आऊं इन वक़्तु मौजूदु आहियां। ही तव्हां ॾिसी सघो पिया त ही बंदर रोड जो डिस्पोज़ल आहे, जेको शहर जो जेको नेकाल पाणी थी रहियो आहे गटरनि जो ड्रेनेज जो, उहो पाणी हिन ज़रिए सिंधु दरिया में ई जेको आहे उहो दाख़िल थी रहियो आहे। सिंधु दरिया में जेको पाणी आहे उहो वरी शहरनि खे जेको आहे मुहैया कयो पियो वञे। ज़िलई इंतिज़ामिया जी नाहलीअ सबबि सखर जा शहरी ही गिदलो ऐं बदबूदार पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। इन सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में सखर जा शहरी मुब्तला थी चुका आहिनि। पाणी जियापो आहे ऐं सखर जे शहरनि जो बि हक़ आहे त उन्हनि खे साफ़ पाणी मुहैया करे ॾिनो वञे। सखर में जेके वाटर सप्लाई जूं पाइप लाइनियूं आहिनि उहे हंधा हंधा टुटल आहिनि, जंहिं सबबि जेको पाणी इस्तेमालु शहरी करे रहिया आहिनि उहो मौज़र सिहत पाणी आहे। जंहिं तरफ़ सिंध हुकूमत ऐं सखर जा चूंडियल नुमाइंदा ऐं उन सां गॾोगॾु ज़िलई इंतिज़ामिया, पब्लिक हेल्थ, म्यूनिसिपल इंतिज़ामिया ख़ामोश बणियल आहे। ही शहरी ज़हर पी रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो पिया त हिन वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधाए सघां पियो त ही उहा डिस्पोज़ल आहे जेको पूरे शहर जो पाणी हिन मां निकाल कयो वेंदो आहे ऐं ही डिस्पोज़ल जे ज़रिए पाइपलाइन जे ज़रिए पाणी सिंधु दरिया में दाख़िल थी रहियो आहे ऐं सिंधु दरिया जो पाणी वाटर सप्लाई जे ज़रिए जमा करण खां पोइ सखर जे शहरनि खे फ़राहम कयो पियो वञे, जंहिं सबबि शहरी इंतिहाई मुश्किल वक़्त में गुज़री रहिया आहिनि, छो त ही पाणी जेको आहे उहो ज़हर आहे ऐं मौज़र सिहत आहे। वाटर कमीशन पाणी जेको आहे मौज़र सिहत करार ॾिनो हुयो। इन ई हवाले सां सखर जी सिविल सोसाइटी, हितां जा समाजी अॻुवान ऐं असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िरकार सखर जे शहरनि खे ही ज़हरीलो पानी मौज़र सेहत पानी छो पियो फराहम किया वने। यहाँ सखर शहर का सबसे बड़ा अलमिया ये है कि पानी का साफ़ पानी बिल्कुल नापेद है। यहाँ तो ये हालत है कि जो फिटकरी के लिए भी पैसे दिए जाते हैं, मैं समझता हूँ कि वो भी अफसरान बाला की जेबों में चले जाते हैं, कि वो इतना गंदा पानी यहाँ जो है मुयस्सर है कि मैं आपको सिर्फ एक फेज़ की जो है ना मिसाल दूंगा। फेज़ 4 आप जाके देखें कि वो इतना ओपन है कि वहाँ कुत्ते भी पानी पीते हैं और वही पानी जो है वो शहर की आधी आबादी को सप्लाई किया जाता है और वो डायरेक्ट अपना ये फेज़ 4 की जो है वो डायरेक्ट दरिया से लेके तालाब में डाला जाता है, तालाब से जो है सप्लाई दी जाती है। तो इतना गंदा पानी है जिसकी वजह से बैक्टीरिया, हेपेटाइटिस बी और इतने मौजी इमराज जो हैं वो फैल रहे हैं। मैं तो अब अरबाब इख्तियार से गुजारिश करूँगा कि खुदारा आप क्लीन और ग्रीन सखर की बातें करते हैं, आप क्लीन और पानी भी अगर हमें दे दें तो मैं आपसे जो है ना बल्कि शेर ही आपके लिए दुआएं करेंगे कि इतना जो है बदबूदार और गंदा पानी खुदारा इससे हमें निजात दिलाई जाए। और इसके लिए जो फिल्ट्रेशन प्लांट की बात होती है, अभी तक तो हमने फिल्ट्रेशन प्लांट जो आज से 10-12 साल पहले लगे थे वो गैर मुअस्सिर हैं, उनको भी जो है फ़ाल किया जाए और शहरियों को खुदारा साफ़ और बेहतरीन पानी जो है ना वो सप्लाई दिया जाए, ताकि वो पीने के बाद उनके अंदर जो बैक्टीरिया और हेपेटाइटिस बी की जो बीमारियाँ, सी की बीमारियाँ जो फैल रही हैं, उनसे निजात मिल सके सखर शहरियों को। पानी जो मसलो इहो आहे सखर शहर में त वाटर सप्लाई वारनि जा जेके पाइप आहिनि जाइ जाइ तो भॻल आहिनि, उन्हनि जो को कमु नथो थिए। नालियुनि जो गंदो पाणी बि घरनि में थो वञे, उहो माण्हू हिते इस्तेमालु था कनि। ऐं दरिया मां बि डायरेक्ट पाणी दरिया में शहर में था मोकिलनि, उहो बि मेरो पाणी घरनि में थो अचे पीअण लाइ। माण्हुनि खे बीमारियूं थियनि थियूं, पेट में जूं बीमारियूं, अखियुनि जो ऐं जिल्द जो बीमारियूं, इहे सभु थियनि थियूं। लिहाज़ा असांजो इहो मुतालबो आहे त इन पाइपनि खे बि ॾिसो ऐं दरिया में जेको पाणी अचे थो उन खे बि मोकिलियो, न त माण्हू त रोज़ बरोज़ बीमारियूं वधंदियूं। असां बि इहो ई दरिया जो पाणी थो मिले, असांखे मजबूरी आहे, पोइ घर में खणी अचे थो मेरो पाणी दरिया जो, उन में थोरो घणो फिटकी वग़ैरह हणी करे पोइ मिड़ेई गुज़ारो कयूं था। ॿियो काॾे वञूं, कंहिंखे चऊं, कंहिंखे तव्हां थियूं चऊं था त कोई ॿुधण वारो कोन्हे, हिन कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी था छॾनि। टक्कर में जो पानी आता है इतना गंदा पानी आता है, इतना गंदा कि इसको पीने को दिल चाहता ही नहीं है।
मेरी अम्मी वो पानी पी पी के मेरी अम्मी के गुर्दों में पथरी हो गई है। इतना टक्कर का तो इतना बेहाल है, बदबू वाला पानी पानी पीना लोगों ने बंद कर दिया और पानी भी वहाँ पर नहीं आता। इतना गंदा पानी है कि उसको देखने को दिल करता, फेंक दो, पियो ना पानी। तो आप कौन सा पानी पीते हैं? पानी बस हम फिर क्या करते जो वहाँ ये सप्लाई वाटर यहाँ से मंगवाते। कई लोगों के घर पानी नहीं है, मतलब कि ऐसा कोई बंदा नहीं है कि जो ये ना फिल्टर वाले पानी के लिए जाए और वो लेकर आए पानी। गरीब बंदों के पास नहीं है मतलब पैसे कि वो पानी ना खरीदे पानी को। तो इसलिए इसको मतलब कि सक्खर के जो पानी के जो भी कोई ऑफिसर है उनको चाहिए कि पानी का ख़ास ख्याल करें। तो पानी से कौन सी बीमारियाँ जन्म ले रही हैं? पानी से तो जैसे मतलब कि पथरी हो जाती है, गुर्दों में, जिगर में हो जाती है, पित्ते में होती है, और इसके अलावा बहुत सारा मतलब पता नहीं क्या क्या बीमारियां होती हैं पानी पीने की वजह से। आप क्या मुतालबा करेंगे उस काम से? मेरा ये इंटरव्यू का मतलब यहाँ बोलने का मकसद ये है कि खुदा के लिए पानी अच्छा और साफ़ आना चाहिए पूरे सक्खर में। नाज़रीन, सक्खर जो वापारी जावेद मेमन साहब मूंसां गॾु मौजूद आहे। असां जावेद मेमन साहब खां इहो सवाल कंदासीं त शहर जेको तारीख़ी शहर आहे सक्खर, उन में सालनि खां आवाम किथिलो ऐं बदबूदार पाणी पीअण ते मजबूर आहे। त छा कारण आहे जो इंतिज़ामिया सक्खर जे शहरनि खे साफ़ पाणी मुहैया करण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। जावेद साहब, तव्हां इहो ॿुधायो त सक्खर तारीख़ी शहर आहे, पर इंतिज़ामिया ऐं हुकूमत शहरनि खे साफ़ पाणी हे सिंध जो सक्खर 3 नंबर ते वॾे में वॾो शहर आहे, जेके हाणे ताईं माण्हू पाणी न पी सघिया आहिनि। किथे बि पीअण जो पाणी हिते आहे न। माण्हू जिथे किथे जर हणाइनि था ऐं हिते इंतिज़ामिया ऐं हिते पहिरियों बि एक्स मेयर, डिप्टी मेयर का बि हिते पाणी हाणे ताईं मुहैया न करे सघिया आहिनि। सिंध हुकूमत जे तरफ़ां वॾा फंड्स आया, मगर हिते बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि। जेके पाणी हिते एॾो किनो पाणी, एॾो ख़राबु पाणी आयो आहे कि जेके माण्हू पीअण खे त छॾो, तड़कण जे लाइ बि ग़लति आहे, ख़राबु आहे। ऐं पाणी एॾो किनो आहे कि मुज़र सिहत आहे। तंहिंजे करे असां कई दफ़ा एहतजाज, कई दफ़ा हिननि जे ख़िलाफ़ु असां उते आऊं, रैलियूं कढियूं आहिनि कि खुदारा सक्खर शहर एॾो वॾो शहर जे घटि में घटि हिननि खे पीअण जो पाणी साफ़ मिले, जेके असांजो हिते बुनियादी हक़ आहे, जेके अञा हिते न मिलियो आहे। असां हाणे बि वरी बि सिंध हुकूमत खे चऊं था, महिरबानी करे सक्खर 3 नंबर शहर आहे, हिन खे तवजा ॾियनि ऐं हिते पीअण जी आवाम खे साफ़ पाणी मिले। अच्छा, वाटर कमीशन भी मुज़र सिहत करार ॾिनो हो पाणी खे, पर पीपल्स पार्टी जूं 3 हुकूमतूं सिंध हुकूमत सक्खर में रही चुका आहिनि, मेयर बि रही चुका। छा दिलचस्पी आहे, नाकामी छो आहे? चऊं था न कि जेतिरो फंड्स अचे थो, जेतिरो पैसो अचे थो, सभु करप्शन जी नज़र वञे थो, जंहिंखे कोई बि हाणे ताईं ॾिसण जे लाइ तयारु न आहे। कोई बि हिते पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहे। कोई बि हिते कुझु, जेतिरो बि पैसो मिले थो सभु पैसो खाई था वञनि, सॼो पैसो करप्शन जी नज़र वञे थो हिते पाणी। तंहिंजे करे जेके हिकिड़ी कंहिं दौर में अॼु सां 2-3 साल पहिरियों कोई 6 अरब को मथे लाइनूं पयूं, जेके ख़र्च थियो नसासिक जे दौर में, उहो लाइनूं जेके आहिनि सफ़ा ईअं ख़तमु करे छॾियूं, मगर हिकु बूंद पाणी जी कंहिंखे न मिली। उहो सॼो जो सॼो पैसो करप्शन जी नज़र वियो, ख़तमु थियो। तंहिंजे करे हिते अजाई बि उहो लाइनूं बि चौक थी वियूं, कंहिंखे पाणी न मिलियो। हिन जे बावजूद बि केतिरे ई चकर फंड्स आया, जेके काथे बि पाणी पीअण जो मुहैया न थी सघियो। खुदारा सक्खर जेके ॾिसो, सक्खर जे हर माण्हुनि खे घटि में घटि सहूलियत ॾियो। हे सक्खर तमामु हिकिड़ो वॾो शहर आहे, जेके हाणे ताईं माण्हू पर पाणी पीअण जे लाइ तमामु परेशान लॻा पिया आहिनि। सर सभिनि खां अॻु में त सक्खर में सक्खर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। उनखां अलावा पाणी जो ज़ख़ीरो ई सभिनि खां वॾो असांजे दरिया हिते आहे, पर नाकारा वाटर ड्रेनेज आहिनि, सभु नाकारा आहे। फिल्टर प्लांट इन्हनि हणाया आहिनि, उहे पंहिंजे बाला ऑफिसरनि जे करप्शन जा घर ठाहिया अथनि। उन्हनि में को केमिकल्स वग़ैरह खाई था वञनि, फंड खाई था वञनि। उहो ई कारो पाणी सक्खर जी आवाम खे पीआरियो थो वञे, जेको कंहिं कम जो न आहे। अगरि इन तव्हां पाणी खे मेडिकल कराईंदो त हज़ारें जीवड़ा, हज़ारें बीमारियूं
अॼुकल्ह ॾिसो त वञो सिंध जा अस्पताल भरिया पिया आहिनि इन ई पाणी जे करे। इन ई पाणी जे करे हे असां काफ़ी बीमारियूं लॻनि थियूं। हेपाटाइटिस थी वियो, एड्स बीमारी थी वई जेका पाणी जे करे वापराए थी। काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि। सखर में हुकूमत बिल्कुलु नाकारा ऐं फैल आहे। जेके हितां जा MNAs MPAs आहिनि उहे पाण त नेस्ले पाणी पीअंदा, लेकिन अवाम उन्हनि जा वोटर उहो ई कारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। मौलाई बिल्कुलु अहिड़ो पाणी आहे, तव्हां हलिया वञो रोड़ी में काथे बि सखर जे इलाइक़नि में न्यू पिंड गढ़ थी वियो आहे पीपल्स पार्टी जो। सर असां मिलिट्री रोड वग़ैरह खां बरमे जो पाणी इस्तेमालु कंदा आहियूं, लेकिन सखर में को वाटर प्लांट ई न आहे जेको साफ़ु पाणी ॾिए। उहे बि नाकारा थी बंदि पियल आहिनि। इन वक़्तु मजबूरी में इंसानु इहो ई पाणी पीए थो, जंहिंजे करे बीमारियुनि में वक़्तु पियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु मूंसां गॾु सियासी जमायत जो अॻवान सैयद ज़फ़र अली शाह मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सखर में साफ़ु पाणी वारो जेको मामिलो आहे उहो हिन वक़्त ताईं बहितर न आहे थी सघियो। शहरनि खे जेको पाणी मुहैया कयो पियो वञे उहो इंतिहाई गिदलो बदबूदार पाणी आहे। इन ई हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं ॿुधाइजो त शहर में जेको पाणी अचे पियो उहो कहिड़ो अचे पियो, तव्हां कहिड़ो पाणी वापरायो पिया? हम तो फ़िल्टर का पानी पी रहे हैं, क्योंकि पानी इतना गंदा है ये जो सखर में अवेलेबल है, उससे बहुत सारी बीमारियां पैदा हो रही हैं। पीने की क्या, वो तो नहाने के काबिल भी नहीं है। और ये बहुत बड़ी नाअहली है हमारी हुकूमत सिंध की, और स्पेशली जो हमारे सखर की इंतज़ामिया है इसकी, कि हमसे टैक्स ले रहे हैं। किस बात का टैक्स ले रहे हैं? इनकी ज़िम्मेदारी है कि हमें साफ़ पानी मुहैया करें। फ़िल्टर लगाए थे उन्होंने, और उससे पता नहीं करोड़ों रुपए की मद में इन्होंने फ़ंड खाए हैं वो, और वो फ़िल्टर किसी काम के नहीं है, वो बिल्कुल इस वक्त एक्टिव नहीं है। सखर शहर में कुछ मुखैर हज़रात हैं, अल्लाह ताला उनको नेकी भी दे और उनको उनके वसाइल में इजाफ़ा करे। उन लोगों ने इंडिविजुअली जो है वो फ़िल्टर लगाए हुए हैं। मैं भी वहीं से पानी भर के लाता हूँ, और भी जो सखर के शहरी वहाँ से वो पानी ले रहे हैं। तो ज़िम्मेदारी हुकूमत की है, और ये पूरी कर रहे हैं। हमारे जो ताजे बरादरी है वो इसको पूरा कर रही है। तो ये बहुत बड़ी नाअहली है, और इसको देखना चाहिए सिंध हुकूमत को। और सखर शहर देखें आप, इसमें इतने बड़े बड़े नाम हैं। अरसलान शेख साहब हैं और खुशी शाह साहब हैं, बहुत बड़े नाम हैं ये PP की सियासत में। उनका ये शहर है, उसका ये हाल है, तो आप सोचें कि जो छोटे इलाके होंगे उनका क्या हाल होगा। तो ये बहुत आवाम की समझो ये एक तरह से हकूक़ की तज़ल्लुली हो रही है, हकूक़ खाए जा रहे हैं आवाम के। तो सिंध गवर्नमेंट को चाहिए कि इस तरफ खुसूसी तवज्जो दे और आवाम को साफ़ पानी मुहैया किया जाए। मुख्तलिफ बीमारियाँ हो रही हैं, उसका कोई हल नहीं निकल रहा। देखिए बीमारियां तो देखें, जो हमारा बोर का पानी है जो पत्थरी पैदा करते हैं और मुख्तलिफ बीमारी पैदा करते हैं, जो वाटर बोर्ड का पानी जो आ रहा है वो बदबूदार है, गंदा पानी है बिल्कुल, उसको ये फ़िल्टर नहीं कर रहे। यानी पैसे ले रहे हैं फ़िल्टर करने के, लेकिन उसको फ़िल्टर नहीं कर रहे। तो उससे बीमारियाँ फैल रही हैं, हेपाटाइटिस फैल रहा है, गुर्दे की पत्थरी के अमराज फैल रहे हैं, और मैदे की बीमारियाँ फैल रही हैं, जिगर की बीमारियाँ फैल रही हैं। और अस्पतालों का हाल देख लें आपके, वहाँ पर जो सियासी बंदा है उसको तो वहाँ पर रिलीफ मिल जाएगा, आम आदमी को वहाँ पर रिलीफ नहीं मिलता। जो सरकारी आपके हॉस्पिटल हैं वहाँ पर आम आदमी बेचारा जो है वो बहुत परेशान है, उसको वहाँ पर ट्रीटमेंट नहीं मिलती, दवाएं नहीं मिलती। अगर कोई सीरियस हालत में जाए उसको वहाँ पर दाखिला नहीं मिलता। तो ये बहुत बड़ा लम्बिया फ़िक्री है इससे हुकूमत के लिए, इसको सोचना चाहिए इस बारे में। आप क्या मुतालबा करेंगे? हम मुतालबा कर रहे हैं कि अगर आप टैक्स ले रहे हो तो हमें उसके बदले में कम से कम जो हमें सहूलियात हैं वो तो कम से कम प्रोवाइड करें। साफ़ पानी हमारी बिल्कुल एक जेन्युइन डिमांड है, इसको पूरा करना चाहिए हुकूमत को। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे, पर हिन शहर जी वॾी बदकिस्मती इहा आहे त जेका बि हुकूमत आई आहे या इंतिज़ामिया आई आहे त उन शहरनि खे साफ़ु पाणी मुहैया हिन वक़्तु ताईं नाहे कयो। जेको शहर में वाटर सप्लाई जो पाणी फ़राहम कयो पियो वञे उहो मोज़र सेहत पाणी आहे, छो त उन में कैलोरीन ऐं ॿिया जेके पाउडर्स ऐं ॿियूं जेके फिटकी वग़ैरह इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि उहे इस्तेमालु न पई कयूं वञनि, ऐं इहो पाणी जेको दरिया खां अचे पियो सिधो शहरनि खे मुहैया कयो पियो वञे। असां सां गॾु हिन वक़्तु समाजी अॻवान डॉक्टर सईद अहमद अवान साहब मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सखर जे शहरनि आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे जो उन्हनि खे साफ़ु पाणी मुहैया जेको नथो कयो वञे, उन्हनि खे फ़राहम नथो कयो वञे। डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त शहर जी वरी बदकिस्मती आहे त सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे, हेतिरियूं बजेटियूं साम्हूं अचनि पियूं, पर शहरनि खे साफ़ु पाणी मुहैया इंतिज़ामिया जा हुकूमतूं न पियूं कनि। तव्हां हिन बारे सां छा चवंदव? पाणी अल्लाह ताला जी हिकिड़ी नेमत आहे ऐं इंसान जे लाइ हिकु अहम ज़रूरत आहे, लेकिन अफ़सोस जो मक़ाम इहा आहे त असां वटि जेतिरी बि हुकूमतूं आयूं आहिनि, असांजा जेके बि इदारा आहिनि, ऑलरेडी दरियाए सिंध जे किनारे असां रहूं था
ऐं पोइ बि जेको आहे त आवाम खे हिकु त पहिरियों पाणी नथो मिले, अगरि मिले थो त उहो एतिरो बदबूदार किनो पाणी मिले थो जंहिंमें जरासीम आहिनि। मक़सदु इहा आहे त माण्हू पीअण छा हू तड़ करण जे क़ाबिल न आहे। लेकिन असांजा इदारा असांजी हुकूमतूं इन तरफ़ तवजा नथियूं ॾियनि। ही गंदो पाणी जॾहिं असांजा मक़सदु इहा आहे त आवाम पीए थी तो मुख़्तलिफ़ बीमारियूं, ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त हेपाटाइटिस जहिड़ी बीमारी आहे हू पैदा थिए थी। उन खां अलावा पेट जूं काफ़ी बीमारियूं पैदा थियनि थियूं, स्किन ख़राब थी वञे ऐं ॿियूं बीमारियूं जेकिन पैदा थियनि थियूं। हाणे ग़रीब माण्हू जेको हिन वक़्तु महांगाईअ जे हिन तूफ़ान में 2 वक़्त जी मानी नथो खाई सघे, हू ॿुधायो त ही पाणी पीअण सां जॾहिं हू बीमार थींदो हू पंहिंजो इलाजु मुआवज़ो कीअं कराईंदो। तव्हांजे साम्हूं हॉस्पिटल्स आहिनि, उते दवाऊं नथियूं मिलनि। त बेसिकली हुकूमत जी ही ज़िम्मेदारी आहे त हू ऑलरेडी कोशिशि करे त आवाम खे साफ़ पाणी मुहैया कयो। 2 वक़्त जी मानी नथो खाई सघे, हू ॿुधायो त ही पाणी पीअण सां जॾहिं हू बीमार थींदो हू पंहिंजो इलाजु मुआवज़ो कीअं कराईंदो। तव्हांजे साम्हूं हॉस्पिटल्स आहिनि, उते दवाऊं नथियूं मिलनि। त बेसिकली हुकूमत जी ही ज़िम्मेदारी आहे त हू ऑलरेडी कोशिशि करे त आवाम खे साफ़ पाणी मुहैया कयो ऐं हुननि इदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जेके हिन करप्शन में मुलविस आहिनि। एतिरो फंड अचे थो, तव्हां ॾिसो त हुकूमत हिते शहर में 2-3 फिल्टर प्लांट हया, हू तबाही जे दहाने ते पहुची विया आहिनि। उते पाणी छा कुझु बि नथो अचे। पोइ बि असांजा कुझु मुखैर हज़रात जंहिं मक़सदु इहा आहे हिन हवाले सां फिल्टर प्लांट हणंदा आहिनि त जंहिंसां मक़सदु इहा आवाम खे कुझु न कुझु रिलीफ मिले थो। पर इहा आहे त हीअ हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे, सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे त सखर शहरनि खे साफ़ पाणी मुहैया करे। अच्छा, इहो ॿुधाइजो त बीमारियूं जनम वठनि थियूं, जर जा नलका बि लॻल आहिनि, ॿिया बि आहिनि, पर उहे बि त मुज़र सिहत पाणी आहे, उन में बि बीमारियूं वठनि थियूं। शहरी हे पाणी बि यूज़ न कनि, हो बि इस्तेमालु न कनि, त आख़िर शहरी वञनि काॾे? साईं मसइलो इहो आहे त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां मक़सदु इहा हुकूमत जॾहिं पंहिंजी ज़िम्मेदारीअ खे न वठंदी। ॾिसो जेको जर जो पाणी आहे, असांजा माण्हू पहिरियों ई सम्झंदा हुया त हू पाणी इंसान जे लाइ बहितरु आहे, पर हू पाणी बि इंसान जेको आहे टेस्ट कराए पीए, छो जो हुन में बि कुझु यूरेट्स अचे थो, सिंखिया अचे थो, जैसे गुर्दनि में पथरी वग़ैरह ऐं ॿी बीमारियूं बि हुन सां पैदा थियनि थियूं। त हीअ हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त हू आवाम खे साफ़ पाणी मुहैया करे, ताकी आवाम वीचारी जेको आहे हू तव्हांखे जॾहिं वोट ॾिए थी त हू पंहिंजे मसाइल जे हल जे लाइ वोट ॾिए थी। पर असां वक़्तु ही हिकु अहम ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं अपोज़िशन में हूंदा आहियूं त आवाम दोस्त हूंदा आहियूं, जॾहिं हुकूमत में ईंदा आहियूं त आवाम दुश्मन थी वेंदा आहियूं। इंतिज़ामिया जो छा किरदारु हूंदो? असल में ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ज़िले जेकी बि इंतिज़ामिया आहे, ॾिसो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, उन जे हवाले ई कमु आहे, पर हू हलंदा आहिनि हिन सियासी जेके असांजा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उन्हनि जे चवण ते ई हलंदा आहिनि। त बहितर इहा आहे त जॾहिं असां वोट ॾियणु, हाणे वोटिंग मक़सदु ॾियूं त बल्दियाती इलेक्शन नथा थियनि। हाणे जॾहिं बल्दियाती इलेक्शन थींदा, जॾहिं असांजा नुमाइंदा ईंदा, आवाम खे खपे त असां पंहिंजा अहिड़ा नुमाइंदा मुंतख़ब कयूं जेके आवाम जो मसाइल हल कनि। ऐं सखर जो जेको मेन मसइलो आहे उहो पाणीअ जो आहे, ताकी उहो पाणीअ जो मसइलो हल थिए। नाज़रीन, सखर जे पाणीअ जी सूरताल इंतिहाई गंभीर आहे। गिदलो ऐं बदबूदार पाणी जेको आहे उहो इंतिज़ामिया तरफ़ां शहरनि खे मुहैया कयो पियो वञे। हिन वक़्तु मूंसां गॾु हिकु शहरी मौजूदु आहे, असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ कहिड़ो पाणी वापराइनि पिया, वाटर सप्लाई जो जेको पाणी शहरनि खे फ़राहम कयो पियो वञे, त उन मां त केतिरियूं बीमारियूं जनम वठनि थियूं। त हीउ शहरी छा चवे थो इन हवाले सां, त हिननि जे घर में कहिड़ो पाणी अचे थो, हीउ पंहिंजे बचनि खे कहिड़ो पाणी पीआरनि था। साईं, जेको वाटर सप्लाई तरफ़ां पाणी ॾिनो पियो वञे, छा उहो तव्हां वापरायो पिया? जेकॾहिं वापरायो पिया त उन जा ख़तरात कहिड़ा आहिनि? साईं, जेको असां सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर जे किनारे ते, दरिया जे किनारे ते रहूं था, सखर शहर जे, ऐं उन जे बावजूदि असां पाणी जेको पीअण वारो आहे उहो तमामु ख़राबु अचे थो। ऐं पुराणी लाइनियूं आहिनि जेके 30-40 सालनि जूं विछायल आहिनि, उन में डायरेक्ट असांखे ॾियनि था। असांजो वाटर सप्लाई जेको पुराणे सखर में इन्हनि ठाहियो हुयो, उन जूं दीवारां भॼियूं पयूं, उन में जानवर ऐं इंसान गॾु असां मजबूर आहियूं पाणी पीअण ते। जेको ड्रेनेज सिस्टम हिननि जो आहे उहो नाकारा थी चुको आहे, उहो वाटर सप्लाई में तब्दील थी वियो आहे, उहो ख़राबु पाणी
असांजे घरनि में अचे थो उहो असां मजबूरन पीऊं था। उन मां असांखे हेपाटाइटिस जूं बीमारियूं आहिनि ऐं मतिलबु बुखार थियनि था, इलाही बीमारियूं आहिनि। ऐं इहो पाणी असां लेबॉरेटरी बि खणी आऊं, उन्हनि बि नाकारा कयो आहे। जेको वाटर सप्लाई मां डायरेक्ट अचे थो पाणी, उहो बि डॉक्टरनि चयो आहे त इहो मुआज़रत सिहत आहे। पर उन असां नए पिंड में पाणी 8 ॾींहं पुराणे सखर में पाणी 4थे ॾींहं ॾियनि था। पहाड़ी इलाइक़ो आहे, उन में जर लॻे कोन थो, पोइ मजबूरन इहो वाटर सप्लाई जो पाणी असां पंहिंजे बच्चनि खे बि पीआरियूं था, पाण बि पीऊं था, जंहिंमां जानवर बि उहो ई पीअनि था, इंसान बि उहो ई पीआरनि था। मजबूर आहियूं छो त इहे सुतल इलाइक़ो आहे, हिन में कोई MNA कोई ऑफिसर कोई इन ते तवजा ॾे कोन थो। ॾिसो था हिननि जो करप्शन जो, कल्ह सखर शहर जा 22 ठेकेदार जेके करप्शन केस में नेब कोर्ट अंदरि करे छॾिया आहिनि। सो हिते साईं करप्शन एतिरी वधी वई आहे जो इहो ॿुधाइजो त जेको वाटर सप्लाई आहिनि उहो त खुलियल आहिनि, छा हुते कुता ॿियो टियों मायूं कपिड़ा धोअनि थियूं, छा मसइलो आहे? सर वाटर सप्लाई जूं दीवारूं हिननि जेके सेफ्टी तौर हयूं हुयूं उहे किरी पयूं बारिशुनि में, उन जी का मरम्मत न थी आहे। उन मां हाणे उन मां जानवर बि अची थो पीअनि था पाणी, गॾ बि पीअनि था, कुता बि पीअनि था, इंसान बि पीअनि था। ऐं पर्स गिरदाई में जेको उन्हनि जो इलाइक़ो आहे रिहायशी, उहे उते मजबूरन पाणी नथो अचे, 8 ॾींहं थो अचे त उन वाटर सप्लाई जे खॾे मां ई कपिड़ा धोइनि था, उन में ई वेंझनि था, उहो ई पाणी वरी असां ॾे थो अचे। उन में कोई केमिकल वग़ैरह नथा आणनि। कोई अॻे फिटकड़ी हणंदा हुआ, 10-12 साल अॻु में साफ़ु पाणी ईंदो हुयो, हाणे फिटकड़ी बि नथा आणनि। ईअं छुड़ियो पाणी असांखे डायरेक्ट जेको आहे लाइन मां ॾियनि था, उहो ई किनो पाणी असांजो दरिया में वञे थो, उहो ई दरिया मां हेठां वरी लाइन असांखे डायरेक्ट पीअण लाइ ॾियनि था। कोई हिन जो वाटर सप्लाई जो स्टॉक करे केमिकल हणी असांखे साफ़ु पाणी ॾियनि। त असां CM खां साहिबु सिंध खां रिक्वेस्ट था कयूं त खुदारा सखर दरिया जे किनारे ते आहे, असांखे पाणीअ लाइ न सिकायो, पाणी साफ़ु ॾियो, असांजे औलाद ऐं असां ते रहम कयो, असांजे बचनि ते रहम कयो, पाणी साफ़ु पीआरियो असांखे। असां पाणी जा हक़दार आहियूं, सखर दरिया जे किनारे ते रहूं था, सो असांखे साफ़ु पाणी ॾिनो वञे। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। हिन शहर जी वॾी बदकिस्मती आहे त हीउ सिंधू दरिया जे कप ते आबाद आहे, पर हिन शहर जे अंदरि जेको शहरनि खे पाणी मुहैया करे ॾिनो पियो वञे उहो मोज़रे सिहत आहे। छो त हिन पाणी जे अंदरि सालनि खां क्लोरीन जेका आहे उहा हिन पाणी में जमा न पई थिए, जंहिं सबबु जेको पाणी वाटर सप्लाई जे थ्रू शहरनि ताईं पहुचे थो उहो मोज़रे सिहत आहे। पाणी साफ़ु त आहे पर पाणी मोज़रे सिहत आहे। इन ई हवाले सां असां हिन वक़्तु सखर जी वाटर सप्लाई बंदर रोड वटि मौजूदु आहियूं, जिते असां सां गॾु अली हसन जमाली मौजूदु आहे, जेको हिन लेबॉरेटरी जो इंचार्ज आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु जेको शहरनि खे पाणी मुहैया कयो पियो वञे उहो पाणी कहिड़ो आहे ऐं क्लोरीन पाणी में छो नथी जमा कई वञे। अली हसन ज़रदारी साहिबु, तव्हां हिते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिन लेबॉरेटरी में कमु कयो पिया, पूरे शहर खे पाणी सप्लाई थिए पियो, अवां छा चवंदव त पाणी हिन शहरनि खे कहिड़ो सप्लाई थिए पियो? अस्सलाम वालेकुम। ही लेबॉरेटरी में मां गुज़िरियल 5 सालनि खां वठी इनके संभालियां पियो। ही बहितरीनु हलंदड़ हुई जॾहिं नसासिक जे दौर में मां पंहिंजो पाण हिन जो मैनेजर हुउसि, जंहिंमें 3 ॿियूं बि आहिनि लेबॉरेटरीज़, उहे बि अंडर हुयूं, सॼो शहर बि हुयो। पोइ मूंखे हितां जे मेयर साहब ऐं वाटर कमीशन चेयरमैन पाण पंहिंजो अमीर मुस्लिम हानी साहब हिते आया, हिते मुंहिंजो इंटरव्यू वरितऊं ऐं हिते ई ऑर्डर कयूं 4/12/2018 ते दिस लेबॉरेटरी शैल बी रन बाय इंजीनियर अली हसन जमाली and his salaries must be released and shall be continued till the codal formalities are made। उन वक्त खां वठी आउं संभालियां पियो। ही पोइ नसासिक जे पंहिंजो ख़तमु थियण खां पोइ म्यूनिसिपल संभालियो, वरी ॿिया ऑर्डर आया पब्लिक हेल्थ, हींअर पब्लिक हेल्थ 2 सालनि खां तक़रीबन संभाले पई। हाणे हिते इन वक़्तु जेको 2 सालनि खां वठी मसइलो आहे, हीउ दरिया जो पाणी आहे। मां तुर दरिया जो तव्हांखे पाणी ॿुधायां, बहितरीनु पाणी आहे। असांजा माण्हू ग़लतियूं कनि था, बोर जो पाणी पीअनि था, उहो बि मां तव्हांखे सॼी तशरीह तव्हांखे वीडियोज़ मां ॾींदुसि त कीअं बोर जो पाणी ख़तरनाक आहे ऐं दरिया जो पाणी बहितरीनु आहे। हाणे उन हवाले सां क्लोरीनेशन ज़रूरी आहे। क्लोरीनेशन छा थी करे? डिसइंफेक्ट करे थी। मसइलन असांजे दरिया जे अंदरि जीत जितामा जानवर अलाए किथां किथां छा मुख़्तलिफ़ शयूं उते पवनि थियूं,
उते वरी उहे पाणी ते असरात पवनि था। हाणे जी मौजूदा मां लास्ट वीक खां वठी तव्हांखे ॿुधायां त बीमारी पई आहे माल में, जंहिंजो जानवर को मरे थो दरिया में था उछलनि। हाणे उहो पाणी असां था पियूं। हाणे उहो लैंड्स डाउन ब्रिज खां हेठि सटनि था। तव्हांखे मां उहो वीडियो हली ॾेखारियां। असां उते चूनो था विझूं, ॾींहुं राति महिनत था कयूं त ताकी इनखे डिसइंफेक्ट कयूं, लेकिन आख़िर हिकिड़ो जानवर आहे उनखे चूनो छा त कंदो। ऐं अॼु तव्हांखे ख़बर आहे त अॼु जेको चूनो आहे उहो वरी कहिड़ो आहे, सरो चूनो ई आहे। सो चवण जो मक़सदु आहे त हीउ पाणी असांजो बहितरीनु आहे। हाणे हिन पाणी खे इदारो केतिरे ताईं तव्हांखे पुॼाए थो। हाणे अहम ॻाल्हि इहा आहे त उन पाणी खे नेमत सम्झी असां पाण वटि जो घर में कंटेन था कयूं। मां पंहिंजो जेकॾहिं मिसाल तव्हांखे ॾियां, पाणी तव्हां कंटेन कयो, तव्हां उनमें थोरी अलम जेका आहे हर औरत खे ख़बर आहे, तव्हां सेटल थियणु ॾियो। मां तव्हांखे हीउ ॾेखारियां, जेकॾहिं तव्हां थोरो पोइ ते हली ॾिसो कल्ह जो पाणी रखियलु केॾो साफ़ु आहे। उन वक़्तु जेको पाणी सखर में इस्तेमालु थिए पियो वाटर सप्लाई जे थ्रू शहरनि खे फ़राहम थिए पियो, अवां इहो ॿुधायो त उन पाणी जे अंदरि फिटकी बि घटि इस्तेमालु कई पई वञे, उन सां गॾोगॾु क्लोरीन 1.5 साल खां यूज़ न पई थिए। त छा जेके पाणी जे अंदरि जरासीम आहिनि, जेके बीमारियूं उन मां पैदा थियनि थियूं, त उहे छा बीमारियूं उन वक़्तु जनम नथियूं वठनि? मां त चवंदुसि त जेको थोरो घणो पाणी हितां जेको असां आउटलेट ते मोकिलियूं था, सहारो हूंदो आहे, उहो हूंदो आहे असां वटि क्लोरीनेशन प्लांट। ऐं क्लोरीनेशन प्लांट असां ही पाण हितां लाइम खां ठाहींदासीं, यानी लूण खां ठाहींदासीं सस्तो। उहो हिन में 3-4 दाणा पवंदा आहिनि, 0.3 मिलीग्राम 0.5 मिलीग्राम। पोइ असां वरी जितां इंजेक्ट कंदा आहियूं, वरी आउटलेट तां बि चेक कंदा आहियूं त केतिरो वञे पियो। असां माना उते 0.2 जेको WHO जो स्टैंडर्ड आहे उन मुताबिक़ असां अॻिते मोकिलींदा आहियूं, ताकी हिन जे अंदरि जेके बैक्टीरियाज़ आहिनि उहे डिसइंफेक्ट थी वञनि, माना मरी वञनि, ख़तमु थी वञनि। तव्हां पाणी पियो बि त तव्हांखे जी नुक़सानु न थिए। उहो हाणे थिए कोन पियो। साल खां वठी मुंहिंजो ख़्यालु आहे अॻे अक्टूबर खां वठी ख़राबु थी पियो आहे। कई कॉन्ट्रेक्टर आया, उहो हेॾां होॾां अञा कंप्लीट न थियो आहे। ऐं पब्लिक हेल्थ बि इंट्रस्ट घटि थी वठे। SMC चए थी त बाबा पब्लिक हेल्थ जी ज़िम्मेवारी आहे। हाणे असां त माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़ो अनहाइजीनिक पाणी पीआरियूं पिया। हेॾां जानवर सटनि पिया, हेॾां ई लैंड्स डाउन ब्रिज खां वठी जेटी ताईं दीवार प्रोटेक्शन वाल कोन्हे, जंहिंखे जॻह पुॼे थो जानवर किचिरो माल जो पंहिंजो इहो गार्बेज सटनि था। जेके मोल शयूं बीमार शयूं खणनि विझनि था हिते, ऐं उहो असां पाणी पियूं था। हाणे उनखे असां क्लोरीन बि जेको आहे प्रोटेक्ट आहे त थोरो घणी थी वञे हा, पर उहा बि कान्हे का। यानी हिन वक़्तु असां हिकिड़ी रेड ऐं डेंजर ज़ोन में आहियूं, वेरी डेंजर ज़ोन। असां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं बचाइणु चाहियूं था त अॼु जे हिन वक़्तु ज़िम्मेवार अफ़सरान खे मां सम्झां थो त बिफोर सनसेट दे शुड टेक एक्शन, क्योंकि ये सेहत का मामला है। हमारे 22 लाख इंसानों की सेहत का मामला है। गिदले पाणी सां बीमारियूं कहिड़ियूं जनम वठंदियूं? सर, गिदले पाणी सां तव्हांखे हेपेटाइटिस C, तव्हांखे स्किन डिज़ीज़, तव्हांजो स्टॉमिक, तव्हांजो एब्डामेन। हाणे जेके इन जी जेका बैक्टीरियल ग्रोथ आहे, उहा बैक्टीरियल ग्रोथ अंदरि वञी करे तव्हांजे हर उन अहम जुज़े ते असरु करे थी। हाणे इहा जेकॾहिं असां केमिस्ट्री ॾिसूं, कंहिं डॉक्टर साहिब सां डिस्कस कयूं त हिकिड़ी ख़तरनाक हद ताईं असांखे उहे तस्वीर नज़र ईंदी। ऐं तव्हां जेकॾहिं गूगल ते ॾिसो त वाटर बॉर्न डिज़ीज़ जा कहिड़ा कहिड़ा आहिनि नुक़सानात, उहे तव्हांखे निंड कोन करणु ॾींदा। एतिरी ख़तरनाक हद ताईं हिन जे अंदरि उहे बैक्टीरियाज़ आहिनि, पैथोजिन्स आहिनि। ऐं उनखां अलावा तव्हांजूं जेके वायरसिस आहिनि उहे तव्हांखे स्टॉमिक खां वठी तव्हांखे हर आई साइट ताईं तव्हांजो यानी का शइ 99% ते असरु करे थो, त माना इट इफेक्ट्स ऑन एवरीथिंग। एतिरा साल गुज़री वञण जे बावजूदु ऐं एतिरियूं बजेटियूं अरबे रुपया ख़र्च थियण जे बावजूदु बि हिन शहर में शहरनि खे साफ़ पाणी मुहैया न पियो कयो वञे। आहिनि हेॾी वॾी आबादी आहे, उते गिदलो ऐं बदबूदार पाणी फ़राहम कयो पियो वञे। हितां जा शहरी इहो ई गदबूदार ऐं बदबूदार पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा, ज़िलई इंतिज़ामिया, पब्लिक हेल्थ, म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे त सखर जे शहरनि खे साफ़ सुथरो पाणी फ़राहम कयो वञे। मेज़बान शाहिद चना खे ॾींदा इजाज़त।
वरी के नेक्स्ट प्रोग्राम में हाज़िर हूंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।